नवा खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। घारो भरिसां ॾोहारनि सां मुक़ाबले दौरान ॿिनि पुलिस एहलकारनि जे शहीद थियण, DSP ऐं SHO जे ज़ख़्मी थियण वारे मामले बाबति PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पुलिस मुक़ाबले जो नोटिस वरितो आहे। शहीद एहलकारनि जे वारसनि सां हमदर्दी जो इज़हार कयो आहे। बिल्कुलु नाज़रीन, PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंध पुलिस जूं क़ुर्बानियूं हौसले जो मिसाल आहिनि। जवाबदारनि खे कानून जी पकड़ में आंदो वञे। PP चेयरमैन जो चवणु आहे त सिंध पुलिस जे ऑफिसरनि ऐं एहलकारनि सदाईं जानियूं क़ुर्बान करे शहरियुनि जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो IG सिंध मुश्ताक मर बि घारो लॻ पुलिस मुक़ाबले जो नोटिस वरितो आहे, जॾहिं त SSP ठठो खां मामले जी रिपोर्ट तलब कई वई आहे। आगाह कयूं पिया, घारो लॻ ॾोहारनि सां मुक़ाबले दौरान ॿिनि पुलिस एहलकारनि जे शहीद थियण, DSP ऐं SHO जे ज़ख़्मी थियण वारे मामले जो PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नोटिस वरितो वियो आहे। शहीद एहलकारनि जे वारसनि सां हमदर्दी जो इज़हार बि कयो वियो आहे। PP चेयरमैन जो चवणु आहे त सिंध पुलिस जूं क़ुर्बानियूं हौसले जो मिसाल आहिनि। जवाबदारनि खे कानून जी पकड़ में आंदो वञे। इन हवाले सां राब्तो कयो आहे घारो में तुफ़ैल अहमद पंवर सां। जी तुफ़ैल, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घारो लॻ बाबड़ा में इहो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ज़मीन जे तनाज़े तां हिकु दूर पारां केस दाख़िल कयो वियो, जंहिं केस में घुर्बल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जे लाइ करे SHO घारो ममताज़ अली बिरोई ऐं DSP साकरो पंहिंजो ख़्याल साहिबु पंहिंजी टीम सां जॾहिं ज़ाहिर ज़मीन ते पहुता त केस में नामज़द जवाबदारनि पारां पुलिस जे मथां जेका आहे सिधी फायरिंग कई वई, जंहिंजे नतीजे में अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके ॿ पुलिस एहलकार आहिनि उहे शहीद थी विया आहिनि, जंहिंमें सखी कलमती जो ताल्लुक़ जंहिंजो साकरे सां आहे। उन खां अलावा पुलिस एहलकार जेको आहे अली नवाज़ चनड़, जंहिंजो ताल्लुक़ जेको आहे उहो सांगड़ सां आहे। ऐं इहे ॿ पुलिस एहलकार जेके आहिनि इन मामले में शहीद थी पिया, जॾहिं त SHO घारो ममताज़ अली बिरोई ऐं DSP साकरो जेको आहे उहे बि शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंमें अव्हांखे ॿुधाईंदो हलां त DSP साकरो ऐं ममताज़ अली बिरोई शहीदनि खे रूरल हेल्थ सेंटर घारो आंदो वियो, जितां गणती जोगी हालत में DSP साकरो खे कराची मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस इन मामले खां पोइ ज़िले जी जेका पुलिस भारी पुलिस नफ़री जेका उहा तलब करे वरिती आहे, इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो वियो आहे। इन हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त IG सिंध ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बि इन मामले ते गहरे ॾुख जो इज़हार कंदे मामले जो नोटिस वरितो आहे। जी ठीकु आहे तुफ़ैल, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।